ॿी ख़बर नाज़रीन अवां खे ठटो मां ॾींदासीं जिते गुरबत खां तंग अची नौजवान पारां आपघात कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया अवां खे ठटो मां ख़बर ॾियूं पिया जिते बुख बदहाली वधी वई आहे। गुरबत खां तंग अची नौजवान आपघात करे छॾियो आहे। अवां खे अपडेट कयूं पिया ठटे वेझो बेरोज़गार ॻोठाणे गुरबत खां तंग अची आपघात करे छॾियो आहे। ख़बर अवां सां ठटो मां शेयर कयूं पिया जिते बेरोज़गार ॻोठाणे पारां आपघात कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे केटीएन न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब बिरोही। जी सफ़ाई अफ़सोसनाक वाक़ियो छटे जे झिरक वारे इलाइक़े में टंडो हाफ़िज़ साहब में पेश आयो आहे। टंडो हाफ़िज़ साहब जो रहवासी 50 वरनि जो जेका शख़्स आहे ॻोठाणो आहे शफ़ी मोहम्मद मीरबर उन घर अॻियां जेको आहे वण में रसो ॿधी आपघात करे छॾियो आहे। पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। जीअं ॻोठाण जी इतला ते पुलिस उते पहुती आहे त पुलिस तस्दीक कई वई आहे त उहो पहुचियल आहे। हुनजो लाश खणाए झिरक अस्पताल पुलिस पहुती आहे ऐं झिरक जे एसएचओ अमीर बख्श खोसे सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजी चवण आहे त हुनजे वारसनि जो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त उहो 5 ॿारनि जो पीउ आहे ऐं मुसलसल बेरोज़गारी खां तंग आयल हो ऐं तंग अचण जे करे बेरोज़गारी खां तंग अचण जे करे जेका हुन ख़ुदकशी करे छॾी आहे। रसो विझी आपघात करे छॾियो आहे। जेका पोइ हुनजो लाश जेको आहे झिरक अस्पताल पोस्टमार्टम कराइण लाइ पहुचायो वियो आहे। ॿुधायो वञे त हुनजे जेका शफ़ी मीरबर जंहिं आपघात कयो आहे उन जा 5 ॿार आहिनि जिन में 2 मसूम ॿार आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो झिरक वेझो झिरक थाणे जे हद में टंडो हाफ़िज़ में पेश आयो आहे जंहिंजो लाश खणाए झिरक अस्पताल खां पोस्टमार्टम करायो पियो वञे। जी महबूब बिरोही तफ़सील ॿुधाइण लाइ तव्हांजी वॾी महिरबानी। ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठूं था शॉर्ट ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अवां प्रोग्राम ॾिसी सघंदा दी फ्रंट पेज ॾिसंदा रहो केटीएन न्यूज़।